ओम साईं राम। गुल 19 ॿियनि सां हलत करण जो उपदेश। जेकॾहिं को अणवाक़िफ़ अव्हां जे वेझो अचे त हिन सां बेपरवाही सां ॻाल्हाए संदसि दिलि खे ठोकर न हणणु घुरिजे, पर आदर सरकार सां साणुसि वर्ताव करणु घुरिजे। दर ते आयल उञायल खे पाणी, बुखायल खे भोॼन, उघाड़ी खे कपिड़ो ऐं आयल ओचिते मिज़मान खे पंहिंजे दालान में विश्वास कराइण में प्रभु प्रसन्न थींदो आहे। को तव्हां खां पैसा अची घुरे ऐं अव्हां खे ॾियण ते दिलि न थिए त भले न ॾियो, पर हिन सां ख़राबु वर्ताव न करणु घुरिजे। अव्हां जी को केतिरी बि निंदा करे तॾहिं बि कावड़ में अची हिन सां सख़्तु ॿोलण न करणु घुरिजनि। जेकॾहिं पाण खे संभाले हलत हलंदा त हमेशह सुखी रहंदा। संसार भले ई ऊंधो ऐं उलट पुलट थी वञे, अव्हां खे पंहिंजे धर्म ते पको रही शांतीअ सां हलंदड़ ज़माने खे मुंहुं ॾियणु घुरिजे। हिक ॿिए में भेदभाव जी भित खे भञींदा त पाण में मिलणु सवलो थी सघंदो। मां ऐं तूं जी भेद वर्ती शिष्य खे गुरूअ खां दूरि रखे थी। इन करे उन दैत भाव नाश करे खां पोइ शिष्य ऐं गुरूअ जी विच में अभिरंता अंदर जो मेलाप थियणु मुमकिन थींदो। अल्लाह मालिक जी माना आहे त ईश्वर ई सर्वशक्तिमान आहे ऐं हिन खां सवाइ को बि रक्षा करे की न सघंदो। ईश्वर जो तरीक़ो अलौकिक, अनमोल ऐं असांजे सम्झ खां ॿाहिरि आहे। हिन जी फ़क़ति इच्छा करण सां ई सभु कार्य थी सघनि था। रस्तो ॾेखारींदड़ बि पाण ई आहे ऐं इच्छाऊं पूरियूं करण बि पाण ई आहे। असांजो पाण में गॾिजणु, मिलणु ऐं अॻे जन्मनि जे करे थियो आहे। तंहिं करे पाण में प्रेम सां रहणु ऐं हिक ॿिए जी शेवा करण में राज़ी थियणु घुरिजे। जिन बि पंहिंजनि अॻियां ईश्वर दर्शन जो उपदेश रखियो आहे से धन्य आहिनि ऐं सुखी रहंदा। उन ई आदर्श बिना जीअणु अजाई सुनी ज़िंदगी गुज़ारण जहिड़ी आहे। हर का नाम अमृत जल निर्मल ऐं अलौकिक जग सहारा। साईं बाबा पंहिंजनि अननि भक्तनि में उत्साह पैदा करण लाइ खेनि वक़्तु वक़्तु सहायता कंदा रहंदा हुआ। हिकु संत जो कथन आहे, जेकॾहिं सुबुह जो सवेल अव्हां जे मन में सुठो ऐं उत्तम ख़्यालु पैदा थिए ऐं अव्हीं सॼो ॾींहुं उन ख़्याल ते वीचार कंदा रहंदा त अव्हां जो विवेक बिल्कुलु खुलंदो ऐं चित्त खे प्रसन्नता थींदी। हेमाड पंथ उन जो अनुभव कयो। सुम्हण वक़्तु हिन ख़्यालु कयो त नाम सिमरन ऐं कीर्तन कजे ऐं ॿिए ॾींहुं उथण शर्त राम राम कंदो उथियो ऐं सॼो वक़्तु सिमरन कंदो रहियो। पंहिंजे रुज़ानी क्रिया पूरी करे थोरा गुल खणी बाबा जी जे दर्शन लाइ पंधु पियो। जॾहिं दीक्षित वाड़ो लंघे बूटी वारी तरफ़ पहुतो त मस्जिद तरफ़ां ईंदड़ भॼन जूं तुकूं ॿुधाईं। गुरु बिना अंजन पायो मेरे भाई, गुरु कृपा अंजन पायो मेरे भाई। राम बिना कुछ मानत नाही, राम बिना कुछ मानत नाही। अंदर रामा बाहर रामा, अंदर रामा बाहर रामा। सपने में देखत सीता रामा, सपने में देखत सीता रामा। जागत रामा सोवत रामा, जागत रामा सोवत रामा। जहाँ देखे वहीं पूरन कामा, जहाँ देखे वहीं पूरन कामा। एक जनार्दनी अनुभव अनेका, एक जनार्दनी अनुभव अनेका। जहाँ देखे वहाँ पूरन रामा, जहाँ देखे वहाँ पूरन रामा। भजन ॿुधी
हेमाडपंत जे मन में उत्साह अॻे खां ॿीणो थियो। इहो भॼन बाबा जिन जे प्रेरणा सां ई मस्जिद में ॻायो वियो। जे हेमाडपंत जे दिलि ते प्रभाव पवे त राम नाम सुमिरण सां ई भक्तनि जूं इच्छाऊं पूर्ण करण ऐं सभिनी कुष्टनि खां छुटकारे पाइण जो अचूक इलाज आहे। भक्तनि खे डांटण, परिश्रम, सुभाउ ऐं लाड़े मूजिबि सिखिया। हिकु दफ़े हिकु भक्त बाबा जिन जे गैर हाज़िरी में ॿियनि माण्हुनि जे रूबरू हिकु सत्संगी खे अहिड़ा बुरा लफ़्ज़ चया ऐं मथिस ॾोह मढ़िया जो ॿुधंदड़ जे मन में भक्त लाइ नफ़रत पैदा थी। मंझंदि जो जॾहिं बाबा जिन लेंडी जे वेझो भक्त सां गॾिया, तॾहिं बाबा जिन हिकु सूअर खे विशिष्टा खाईंदो ॾिसी उन भक्त खे चयो त ॾिस, हीउ सूअर कीअं न प्रेम सां विशिष्टा खाई रहियो आहे। तूं बि हमेशह सत्संगी भाउरनि खे ख़ूब दिलि खोले ख़राबु लफ़्ज़ चवंदो रहंदो आहीं। इहा तुंहिंजी हालति ठीकु हिन सूअर जी विशिष्टा खाइण जे बराबरि आहे। तोखे पुण्य कर्मनि जे करे मानुष देह त प्राप्त थी आहे, पर जे तुंहिंजा इहे ई अफ़ाल रहिया त शिरडी तुंहिंजी सहायता कीअं कंदी। नतीजो इहो निकितो जो भक्त बाबा जिन जो उपदेश ग्रहण करे ऐं पोइ शिरडी मां हलियो वियो। मतिलबु त बाबा जिन मौक़े अनुसार हिन खे उपदेश ॾिनो। हिकु कहावत आहे त भले मेरा मन श्री हरि होगा तो वही मुझे चारपाई पे बैठ के भोजन पहुचाएगा। हिन जो अंदरूनी मतिलबु इहो आहे त जेको सुस्त थी वेहंदो सो आध्यात्मिक खेत्र में वाधारो करे की न सघंदो, पर उल्टो अज्ञान जे अंधकार में मगन थी किरंदो रहंदो। हिन करे हर हिकु मनुष्य खे आत्म अनुभूति करण लाइ महिनत ऐं परिश्रम करण जो आहे। जेतिरी हू कोशिशि कंदो ओतिरो ई इन खे लाभ मिलंदो। मां ई सर्वव्यापी आहियां ऐं संसार जे सभिनी प्राणियुनि में व्यापक आहियां। माण्हुनि जे भ्रम ऐं शक निवारण लाइ 3.5 हथ लंबे वारे बिंदरे रूप में वामन अवतार ईश्वर ज़ाहिर करे ॾेखारियो त सॼो संसार मुंहिंजनि ॿिनि क़दमनि में ई समायल आहे। इन करे जेको बि प्राणी अनन्य भक्ति भाव सां ईश्वर जी शरण वठंदो ऐं ॾींहं राति प्रभु परमेश्वर जो ध्यानु कंदो रहंदो त हू परमात्मा सां मिली हिकु थी वेंदो। जहिड़ी तरह मिठास ऐं मिश्री, लहर ऐं समुंड, नज़र ऐं अखि पाण में हमेशह मिलियल रहनि था। जेको बि जनम मरण जे चकर खां मुक्त थियणु चाहे थो ऐं शांति चित रहे पंहिंजो धार्मिक जीवन व्यतीत करणु चाहे थो, तंहिंखे अवल त ॿियनि सां सख़्तु वचन ॿोले हिननि खे दुखी न करणु घुरिजे। हमेशह उत्तम कार्यनि करण में मशगूल रही पंहिंजा फ़र्ज़ पालींदे भय रहित थी परमात्मा जी शरण वठणु घुरिजे। जेको बि पूर्ण विश्वास रखी परमात्मा जूं लीलाऊं ॿुधी उन्हनि मूजिबि हलत कंदो ऐं दुनिया जे पदार्थनि जो त्याग कंदो, उनखे बिना कंहिं बि शक जे आत्म अनुभूति प्राप्त थींदी। जेको जिज्ञासु ॼाणणु चाहे थो त मां छा आहियां, उन्हनि खे पिणु प्रभु ऐं संदनि संतनि जी लीलाऊं ॿुधणु ऐं उन मूजिबि रहणी रहणु ज़रूरी आहे। साईं बाबा किन खे भगवत लीलाऊं ॿुधणु, किन खे भागवत पाद पूजण, किन खे आध्यात्मिक रामायण जो पाठ करणु, किन खे ज्ञानेश्वरी ग्रंथ ऐं ॿियनि धर्मी पुस्तकनि जी अभ्यास करण जी हिदायत कंदा हुआ। हर कंहिं जिज्ञासु जे स्वभाव ऐं मन जे लाड़े मूजिबि खेसि उपदेश, सिख्या ऐं इशारा ॾींदा हुआ। केतिरनि खे खंडोबा जे मंदर में मोकिलींदा हुआ ऐं ॿियनि खे विष्णु सहस्रनाम जो जाप करणु या श्री भागवत गीता जी अभ्यास करण जी आज्ञा ॾींदा हुआ। मतिलबु त बाबा जिन वटि कंहिं बि ख़ासि मर्यादा पालण जो बंधन की न हो। किन खे सपने में बि सिख्या ॾींदा हुआ। हिकु भेरे हिकु शराबी खे सपने में दर्शन ॾेई संदसि छातीअ ते चढ़ी वेठा ऐं जॾहिं हिन शराब छॾण जो कसम खयो तॾहिं ई हिन खे छॾियऊं। किन खे सपने में गुरु ब्रह्मा मंत्र जो अर्थ सम्झायऊं। किन हठ योगियुनि खे हुकुम कयऊं त हेठ योग त्याग करे मौन विर्त ऐं धीरज विर्त धारण करियो। मतिलबु त बाबा जन पंहिंजे आचरण ऐं रहणीअ वसीले केतिरनि अमली मिसाल भक्तनि अॻियां पेश कया, जिन मां हिकु हेठो ॾिनल वञे थो। मज़ूरनि जी हड़ताल वग़ैरह कीअं दूरि कजे। हिकु ॾींहुं राधा कृष्ण बाई जे घर जे वेझो वञी हिन खे चयऊं त ॾाकणु खणी अचो। जॾहिं हिकु वक़्तु ॾाकणु खणी आयो त चयऊंसि त इहा ॾाकणु वामन गोंडकर जे घर सां लॻाए रख। ॾाकणु रखण खां पोइ बाबा जी पाण ॾाकण ते चढ़ी राधा कृष्ण बाई जी छित तां लंघे
ॿिए छेड़े खां हेठि लही आया। कंहिंखे बि लीला जो मतिलबु सम्झण में कीन आयो। लही अचण खां पोइ वरी ॾाकण आईंदड़ खे 2 रुपया ख़र्ची ॾिनऊं, चई हीअ तुंहिंजी महिनत जी मज़ूरी आहे। हिकु प्रेमी हिमत अचेले सुवालु पुछो, बाबा जी 2 रुपयनि जेतिरी घणी मज़ूरी ॾियण जो मतिलबु कहिड़ो आहे? बाबा जी उत्तर ॾिनो, मतिलबु इहो आहे त कंहिंखां बि बिना ॿोल करण जे मज़ूरी कराइणु न घुरिजे, पर जे बिना ॿोल कराए त हिनखे संदसि महिनत जो अजूरो वॾे दिलि सां ॾियणु घुरिजे ऐं यकदमि ॾियणु घुरिजे। ईअं करण सां कमु कंदड़ मज़दूर जे दिलि में ख़ुशी थींदी ऐं हू पंहिंजे महिनत जो क़दुरु थींदो ॾिसी सचे दिलि सां हुकुम कमु कंदो। जे दुनिया में हर को ईअं कंदो, मज़दूरनि खे हड़ताल करणु ऐं कम खे अधे में छॾे ॾियणु ऐं सुस्ती करण जो को बि सबबु कोन मिलंदो ऐं मालिक ऐं मज़दूरनि जे विच में हिकु क़िस्म जो मेलाप ऐं रस रहंदो। ओम साईं राम। गुल उणियो पूरो थियो।